जैकबाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी जी रिपोर्ट मुताबिक JOI 5 अगस्त ते इंडिया पारां जम्मू ऐं कश्मीर रियासत जे ख़ुसूसी हैसियत ख़त्म करण ख़िलाफ़ मुज़ाहिरो कढियो वेंदो। कश्मीर खे वॾे जेल में तब्दील करे छॾियो आहे। डॉक्टर AG अंसारी ख़बर मूजिबि जमियत उलमा इस्लाम ज़िले जैकबाबाद जे अमीर डॉक्टर AG अंसारी चयो आहे त भारत कश्मीर खे वॾे जबल में तब्दील करे छॾियो आहे। भारतीय हुकूमत कश्मीरियुनि ते ज़ुल्म जा पहाड़ किराए छॾिया आहिनि, जंहिंजो मिसाल मिलणु मुश्किल आहे। हुन अहिड़नि ख़्यालनि जो हिते हिकु गॾिजाणी खे ख़िताब कंदे कयो। चयो त 5 अगस्त 2019 ते कश्मीर जी तारीख़ जो हिकु दर्दनाक ॾींहुं आहे, जंहिं ॾींहुं मोदी सरकार ताक़त जे नशे में 1 करोड़ कश्मीरियुनि जा बुनियादी सियासी, समाजी ऐं मज़हबी हक़ सलब करे इंसानियत सां खेल खेॾियो। हज़ारे कश्मीरियुनि खे गिरफ़्तार करे भारत जे दूर दराज़ जेलनि में क़ैद बंदि कयो वियो। नौजवाननि खे जैली मुक़ाबले में शहीद कयो वियो। कारण कानूननि ज़रिए पासदार सलासल कयो वियो, पाबंद सलासल कयो वियो, ख़ौफ़ ऐं दहशत जो माहौल पैदा कयो वियो। NIA ऐं SIA बदिनामी ज़माना तहक़ीक़ाती एजेंसियुनि ज़रिए कश्मीरियुनि जे ज़मीनुनि ऐं जॻहुनि ते कब्ज़ा कया विया। अहिड़ी बर्बरियत ख़िलाफ़ 5 अगस्त ते JOI पारां प्रेस क्लब जैकबाबाद ॾाढो 10 बजे सुबुह जो मुज़ाहिरो कढियो वेंदो।